सभ खां थधो टेम्परेचर ॿाहिरि रिकॉर्ड थियल हुयो -128 डिग्री फ़ारेनहाइट। घणो? -128 या -128 डिग्री फ़ारेनहाइट एंटार्क्टिका में। ऐं सभ खां गर्म टेम्परेचर रिकॉर्ड थियल हुयो 134 डिग्री फ़ारेनहाइट। घणो? 134 डिग्री फ़ारेनहाइट डेथ वैली कैलिफोर्निया में। सवाल आहे कि ॿिन्ही टेम्परेचरनि में थधे ऐं गरम में घणनि डिग्रियुनि जो फ़र्क़ु आहे। हाणे इहो ॿाहिरि रिकॉर्ड थियल टेम्परेचर हुयो। हाणे हिन जे बारे में कुझु सोचूं था। हाणे मां हिकु नंबर लाइन ठाहियां थो ऐं नंबर लाइन मां वर्टिकल यानी उभी ठाहियां थो, जीअं तव्हांखे उनखे थर्मोमीटर सां भेटा करण में आसानी थिए। ठीकु आहे। हाणे इहे असां नंबर लाइन ठाहियूं था। नंबर लाइन खे असां सिंधी में अददी लिको बि चवंदा आहियूं। ठीकु आहे। हीअ असांजी आहे नंबर लाइन। ठीकु आहे। नंबर लाइन जे असां विच ते रखूं था हे 0 डिग्री फ़ारेनहाइट। हाणे हिन जी का अहमियत न आहे। अगरि 0 डिग्री सेल्सियस हुजे हा त असां चऊं इहो असांजो फ्रीज़िंग पॉइंट आहे, जिते पाणी मिसल बर्फ़ थियणु शुरू थींदो आहे। ऐं मथे असांजा पॉज़िटिव हूंदा, हेठि असांजा नेगेटिव हूंदा। हाणे सभ खां थधो जेको टेम्परेचर हुयो ॾिसो, उहो हुयो 128 डिग्री फ़ारेनहाइट माइनस में नेगेटिव में। ठीकु आहे। त हिन खे हेठि करे लिखंदासीं त असांजो हिते अची वियो मिसाल 128 डिग्री नेगेटिव जा फ़ारेनहाइट। ठीकु आहे। उन खां पोइ मथे पॉज़िटिव में असां ईंदासीं त असांजो सभिनी खां गरम टेम्परेचर ईंदो। हाणे इहो पॉज़िटिव आहे, वाधू आहे, इहो असांजो आहे 134 डिग्री फ़ारेनहाइट। त असां हिनखे लिखंदासीं 134 डिग्री फ़ारेनहाइट। हाणे असांखां सवाल में पुछे थो कि घणा डिग्रीज़ जो फ़र्क़ु आहे सभ खां थधे ऐं सभ खां गरम टेम्परेचर्स में। ठीकु आहे। त इनखे करण जा बस तरीक़ा आहिनि। हिकिड़ो इहो कि ॾिसो, हिन अददी लिके ते मां हे मुफ़ासिलो मालूम कयां। मुफ़ासिलो कीअं मालूम कंदुमि? हे मुफ़ासिलो केतिरो आहे? हाणे इहो मालूम मां कीअं कंदुसि कि मां सभ खां हेठि सभ खां थधे ताईं शुरू कयां ऐं हिन खां मथे वञा सभ खां गरम ताईं। त मां घणा जोड़ कंदुसि सभ खां थधे में कि असां सभ खां गरम ते पुॼी वञूं। इहो मुफ़ासिलो थींदो। या वरी असां फ़र्क़ु मालूम कयूं ॿिन्ही में, त असां सभ खां अॻु में गरम रखंदासीं। ठीकु आहे। 134 उन मां असां कट कंदासीं थधे वारो। ठीकु आहे। असां कट कंदासीं। कट असांजो घणो कंदासीं? नेगेटिव माइनस जा 128। त असां लिखंदासीं माइनस जा 128। हिनखे कटे छॾियूं था -128। हिन जो साॻियो ई मतिलबु आहे कि असां वॾे मां नंढो नंबर जॾहिं कट कयूं था, उहो नेगेटिव जो आहे त असांखे जवाबु पॉज़िटिव मिलंदो। ठीकु आहे। हाणे इन जो जेको जवाबु ईंदो हे साॻियो ई मुफ़ासिलो हूंदो। इहे ॿई साॻियूं शयूं आहिनि। हिनखे करण जा काफ़ी तरीक़ा आहिनि। हिकिड़ो इहो कि जॾहिं बि तव्हां नेगेटिव नंबर कट कंदा आहियो त इन जो मक़सदु इहो ई आहे कि तव्हां उन जी क़ीमत जोड़ कयो था या वरी उन जी कतई क़ीमत जोड़ कयो था। ठीकु आहे। त असां हिनखे हीअं लिखी सघूं था, हिन जो जवाबु बराबरि ईंदो 134 ऐं माइनस माइनस पाण में ज़रब थी करे प्लस थी वञो, जोड़ थी वेंदो। त जोड़ 128। असां जोड़ 128 लिखी छॾंदा। हाणे इहो ईअं छो थो थिए? हिन जी वजह छा आहे? तव्हां हे ॾिसो, हे मुफ़ासिलो ॾिसो। हाणे हे मुफ़ासिलो जो जवाबु अचणु खपे। हाणे इहो मुफ़ासिलो छा आहे? कि असां मुफ़ासिलो कीअं मालूम कंदासीं? ऐं हिन ॿिनि पॉइंटनि जे विच में मुफ़ासिलो आहे। त असां कतई क़ीमत हितां खां मालूम कंदासीं, एब्सोल्यूट वैल्यू 0 खां वठी 134 ताईं। हाणे 134 ताईं जेके कतई क़ीमत एब्सोल्यूट वैल्यू ईंदी उहा 134 डिग्री ईंदी। ठीकु आहे। फ़ारेनहाइट। ऐं उन खां पोइ असां हेठि कतई क़ीमत मालूम कंदासीं, हिन जी एब्सोल्यूट वैल्यू ऐं हिन जे मुफ़ासिले जी। हाणे हे मुफ़ासिलो केतिरो ईंदो? हाणे नेगेटिव 128 डिग्री आहे पॉइंट। त इन जी जॾहिं कतई क़ीमत एब्सोल्यूट वैल्यू कढंदव त उन जी 128 डिग्री ईंदी। तॾहिं इहो सम्झ में अचे थी त इहा ॻाल्हि कमु छो थी करे, इहो ईअं छो थो थिए। हाणे असां हिकु वॾे अदद मां हिकु नंढो अदद कट करे रहिया आहियूं। हाणे जॾहिं असां नंढो अदद जो कट करे रहिया आहियूं, उहो अगरि माइनस में हुजे, नेगेटिव हुजे, त उन जो साॻियो ई मतिलबु आहे कि उन अदद जी क़ीमत असां उन वॾे अदद में जोड़ करे छॾिया। ठीकु आहे। त हाणे हिन जो जॾहिं जोड़ करे ॾिसूं त असांजो असल में रिज़ल्ट आंसर अचे छा थो? हाणे जोड़ मां हिन सां अलॻि सां हिते करे ॾिसूं था कि हिनखे जोड़ करे ॾिसूं। हाणे जोड़ करिणो आहे 134, उन में जोड़ कंदासीं 128। ठीकु आहे। हाणे 128 लिखूंसि। असां रंग अलॻि अलॻि इस्तेमालु कया आहिनि। हाणे 4 ऐं 8 खे तव्हां जॾहिं जोड़ कंदव त 12, हिकु मथे खणी वेंदव। 1, 3 ऐं 2 असांजा थी वेंदा 6, 1 ऐं 1 थींदा 2। असांजो जवाबु आयो 262 डिग्री फ़ारेनहाइट। ठीकु आहे। असांखां सवाल पुछियो घणनि डिग्री जो फ़र्क़ु आहे सभ खां थधे ऐं सभ खां गरम में, त असां जवाबु ॾींदासीं 262 डिग्री फ़ारेनहाइट। इहो असांजो जवाबु आहे।